di terawat akan program di Terapi. Mumpung musim sudah sangat integral sebagai seperti kalang kaki terawat. Saya sudah besar. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يوفون بالنذر ويخافون يوما كان شره مستطيرا إنما نطعمكم لوجه الله لا نريد منكم جزاء ولا شكورا صدق الله العلي العظيم. حضرت علی سیدن در موعد رکھے ہو امام حسن علیہ السلام نے بیماری دے کر منتامہ میں خاتون جنت سدن قربانی فضا نہ کہ جی کنا رکھنا بچڑا چاہتے کنڈا کا سان تو روزہ رکھنا سکتا انہی روزہ پہ ایرے کی جمعری رکھے میں قائم آئے ایک مسکین آئے وہ مانو نے خدیشی پانی کرے رکھے میں دیدیوں کی حکیم آئے پان مانو نے خدیشی چیدے ایک اسیر آئے دیدی آئے انہیں خدیشی میں اللہ سنتی یا آخر قدیسہ جنجی خاتون جنت جی بانو خزاد یا ادا ایری قسم آئی یہ قرآن شریف جی آیت نازل کی یہ ترجمہ رہا ہے پہلے منتا ہوں یہ تو پہلے منتا ہوں دل کنسا انہیں اگر ڈالی سن اور خاتون جنت تنیس قصہ ودیا تھا دھول تھا دے میں خرابی خوجر ہوگی خادو کھانے کا اللہ کی محبت ہے مسکینوں کی یتیمن کی یسیر کی اور کہ کہیں تھا اصول خاص طرح کی اللہ کے راستے لاتا ہے اور آپ اپنے بدلے یا شکر گزاری کی آسان کرنا پڑتا ہے صرف ماہی کافی ان خاندان کو سبق ملے تو تحقیل کرا کرنیا ہے ترکوے جو بڑی بدلے جو امید نہ رکھے یہ نبی یا امید رکھے یا کہ یہ سارے شکر گزار اور محترم اللہ جزاک ان وقت فرید آنے نہ پون تو دل کے اسی کو اولاد ملے یہ وقت اساں جی محفل میں کے پیارا ماण्हू हूंदा आहिनि اساں جی محفل में आयल मोज़स प्यारनि माण्हुनि खे भलीकार करण जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि जान अदबी सकाफ़ती संगत जे सदर मोहतरम सैयद मसरूर हुसैन जान साहिब जिन खे हू अची आयल महिमाननि जी आज्ञा कनि मोहतरम सैयद मसरूर हुसैन जानी भला यार भेरो कर को भलारो वधाए वॾी विख कदम कुर्बारो मेहमान खास जनाब डॉक्टर नबी बख्श दलेक साहब जनाब हमीद सिंधी साहब जनाब परवाना भट्टी साहब जनाब जाम साकी साहब प्रोफेसर आबिद साहब प्रोफेसर हुसैन भुट्टो साहब जन परे खां अवल मेहमान दोस्त भाइरनि को जान अदबी संगत के तरफां जश्न जान में आजां कयां थो साईं जो कुछ वक्त अॻु हिकु अदबी लड़ाके में मूंखे शिरकत करण जो मौक़ो मिलियो जंहिंमें कुझु दोस्तनि जो ख़्यालु हुओ त दरगाह ते अॼुकल्ह सिंधी माण्हुनि खे सुस्ती ऐं काइलीअ जो सबबु ॾिनो थो वञे हिननि खे नाकारा बणायो थो वञे साईं मुंहिंजा ॿियनि दरगाहनि जी त मूंखे ख़बर न आहे
البتہ मां एतिरो चई सघां थो त हिन दरगाह जी स्टेज ते अॼु हेॾा वॾा अदीब दानिश्वर ॾांहुं गॾु छो आहे। उन्हनि दोस्तनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त इहो वाह दरगाह आहे जिते इल्मु अकुल ऐं इल्मु अकुल वारनि ऐं ॾहनि माण्हुनि खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण जो मौक़ो ॾिनो थो वञे ऐं हू माण्हुनि खे अदब ऐं इल्म सां सरशार कनि था। कॾहिं बि कंहिं दोस्त खे पंहिंजे इज़हार खां हिन दरगाह कोन रोकियो आहे ऐं न कॾहिं रोकींदा। इहा दोस्तनि जी जेका ग़लतफ़हमी आहे मुंहिंजे ख़्याल में अॼु दोस्त थियणु खपे। हक़ वाजिबु।